ठाहियो मिस्त्री मस्जिद ठाहे पोइ पढ़ाईंदो आहे महराब मूं ठाहियो आहे दर्जी कपड़ा ठाहे पोइ पाण खे पढ़ाईंदो आहे इमरान खान खे जेका वास्कोटी पई आहे न इहा मूं ठाही आहे हाई लेवल जो दर्जी आहियां हर कारीगर पंहिंजे कारीगरी ते पाण खे पढ़ाईंदो आहे फ़ख्र कंदो आहे रब ज़मीन ठाही आहे सिज चंड तारा करोड़ साल थी विया न टूलिंग थी आहे न इंजन वधी वई आहे न पेट्रोल पवे न डीज़ल पवे न गैस लॻे न ऑयल पवे करोड़ सालनि खां ॿरनि पिया हलनि पिया मिंट जी बि लेटिंग कान्हे का क्या हलनि वाह रब तुंहिंजी कारीगरी रे संभे रे थोड़ी छपर तूं छां ये आसमान ये जमीन ए सिज ए चंड ए तारा ए हवाऊं ए ककर ए पानी ए बादल ए गोड़ ए खमण ए मींह ए संड ए नारू ए मोजू ए जबल ए जानवर ए पखी ए पखण ए जीतन जा क़िस्म जीतन जा क़िस्म 3000 नांगन जा क़िस्म सिर्फ 3000 नागन जा क़िस्म जीतन जा क़िस्म पखियन जा क़िस्म वणन जा क़िस्म बूटन जा क़िस्म गुलन जा क़िस्म फसलन जा क़िस्म फ्रूटन जा क़िस्म वो जिन्नात जी मखलूक वो मलाइका वो आसमान वो जन्नत वो जहन्नम वो हुरू वो सिदरतुल मुंतहा वो अर्श कुर्सी वाह रब तो छा ठाहियो वो वरी रंग भरई कबूतर जो रंग ॾिस कांके जो रंग ॾिस झिरकी जो रंग ॾिस गुलाब जो रंग ॾिस चंबेली जो रंग ॾिस मोती जो रंग ॾिस मोर जो रंग ॾिस कूंज जो रंग ॾिस सिबगतुल्लाह व मन अहसन मिनल्लाह सिबग जे रंग भरिया त आऊं रब भरिया तोखे कहिड़ी ख़बर त रंग कीअं भरबा वाह रब तुंहिंजा रंग तो रंग भरिया अलाए छाजो छा रब ठाहियो आहे पर क़ुरान में जेकॾहिं रब फ़ख्र तो करे तो मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात ते तो करे अर रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान